नाज़रीन, अहम ख़बर आहे। सिंध काबीना जो इजलास थियो आहे। 29 नुकाती एजेंडा ते गौर कयो वियो आहे। सिंध काबीना इजलास में कणिक ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं ख़ुराक खाते में सुधारनि बाबति अहम फ़ैसिला कया आहिनि। वॾे वज़ीर जो हुकुम आहे त अटे जी क़ीमत में इस्तेहकाम आणण लाइ ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, जॾहिं त सिंध काबीना इजलास में ख़ुराक खाते खे मुकमल तौरु डिजिट बणाइण जी तजवीज़ जी मंज़ूरी ते गौर कयो आहे। सिंध हुकूमत पारां ख़ुराक खाते में इंटीग्रेटेड वेट मैनेजमेंट सिस्टम मुतारिफ़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त काबीना पारां SITC मनसूबे जो तफ़सीली जाइज़ो वठण लाइ 1 महीने जी मोहलत ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। वॾे वज़ीर क़ौमी कणिक पॉलिसी जो तफ़सीली जाइज़ो वठण लाइ 3 सेक्रेटरीज़ ते ॿधल कमेटी जोड़े छॾी आहे। अहम ख़बर आहे, सिंध काबीना जो इजलास थियो आहे। 29 नुकाती एजेंडा ते गौर कयो वियो आहे। सिंध काबीना में इजलास में कणिक ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं ख़ुराक खाते में सुधारनि बाबति अहम फ़ैसिला कया विया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो हुकुम आहे त अटे जी क़ीमत में इस्तेहकाम आणण लाइ ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध काबीना इजलास में ख़ुराक खाते खे मुकमल तौरु डिजिटल बणाइण जी तजवीज़ जी मंज़ूरीअ ते गौर कयो आहे। सिंध हुकूमत पारां ख़ुराक खाते में इंटीग्रेटेड वेट मैनेजमेंट सिस्टम मुतारिफ़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। काबीना पारां SITC मनसूबे जो तफ़सीली जाइज़ो वठण लाइ 1 महीने जी मोहलत ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे, जॾहिं त वॾे वज़ीर क़ौमी कणिक पॉलिसीअ जो तफ़सीली जाइज़ो वठण लाइ 3 सेक्रेटरीज़ ते ॿधल कमेटी जोड़े छॾी आहे।